अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 24 अप्रैल थर्सडे, सुबुह जा 7:30 थिया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह हिकिड़े नए ॾींहं सां गॾु ऐं कुझु नई प्लैनिंग सां गॾु तव्हांजे साम्हूं आहियां हिन ब्लॉग सां। ऐं नई प्लैनिंग में हिकिड़ी त पुराणी प्लैनिंग आहे, त टाइम ज़ाया न कंदमि। कल्ह बि मूंखां जेतिरो थी सघियो मां कुझु कयो ऐं अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे हथु माशाल्लाह काफ़ी बहितर आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। त मूंखे उमेदु न हुई त इहो एॾो जल्दी ठीकु थी वेंदो। सो इहो अलाह जो करम आहे मूं ते। सो उन मालिक जी महिरबानी, हुन अणखुट जंहिंजो जेतिरो शुक्र अदा कजे ओतिरो घटि आहे। ऐं हिकु त फ्रैक्चर खां बची वियमि, एॾी शदीद धकु लॻण खां पोइ बि इहो बि अलाह जो करम, उन मालिक जी महिरबानी जेको असांखे महफ़ूज़ थो रखे तकलीफ़ुनि खां, ॾुखनि खां। जेतिरी बि तकलीफ़ आई मूंखे, पर उहा हिकिड़ी लिमिट में हुई जेका मां सही वियमि ऐं उहा ठीकु थी वई। ऐं क़ुर शरीफ़ में अलाह साईं फरमायो आहे त अलाह पंहिंजे बंदनि खे उन्हनि जी बर्दाश्त जे हिसाब सां ई जेको आहे तकलीफ़ ॾींदो आहे, उन्हनि जी बर्दाश्त खां वधीक न ॾींदो आहे। सो अलाह जा इहे सभु करम आहिनि। असां सॼे ॾींहुं ऐं यकीन कयो मूंसां त एतिरा हादसा थींदा अथव। किचन में कमु कंदमि, छुरी किरंदी ईअं चुंभ भर हीअं हेठि ऐं मुंहिंजा पेर बची वेंदा आहिनि। ऐं ईअं सिलाई कंदे कंदे कई दफ़ा कैंची ईअं किरंदी आहे हेठि उभी चुंभ भर, ऐं पेर हूंदा आहिनि हेठि मुंहिंजा, पर उहे बची वेंदा आहिनि। त एॾा दफ़ा मां बचंदी रहंदी आहियां इन्हनि हादसनि खां। त इहो केॾो करम आहे अलाह जो। जेकॾहिं हर दफ़े हर हादसे में मूंखे धकु लॻे त पोइ मुंहिंजी कहिड़ी कंडीशन हूंदी। सो अलाह बचाइण वारो आहे। कल्ह छित जी सफ़ाई कराई हुयमि ज़हरा खां, त छित जो सॼो कचिरो पियो आहे हिन थेलीअ में, छो त उन महिल उहो कचिरे वारा कचिरो वठी चुका हुआ। सो इन खे बि कढूंसि था पूरी पाड़ खां। माशाल्लाह प्लांट्स मज़े में आहिनि ॾाढा, ऐं उन्हनि सां गॾु गॾु मां बि शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ऐं अॼु मां इरादो कयो आहे त कुझु हली सिलाई कयां, छो त कटिंग त करणी न आहे मूंखे। कैंची घणी मां न हलाए सघंदमि अञा बि, छो त हथ ते प्रेशर पए थो त उन में तकलीफ़ थिए थी बहरहाल। बाक़ी ईअं में त ठीकु आहे। सो उन में छा थींदो, वधि सिलाई जेको धाॻो मूंखे कटिणो पवंदो बार त उहो एॾो मूंखे तकलीफ़ न ॾींदो। नओं पन निकितो आहे हिन में बि माशाल्लाह ज़बरदस्त। सो अॼु आहे इरादो सो हितां वञी हाणे कंदमि सिलाई। किचन जो कोई ख़ासि कमु न आहे। ज़ेरा ईंदी त उनजी मानी पचाईंदमि। कल्ह जेको बोड़ पचायो हुयमि कद्दू गोश्त, उहो पियो आहे इलाही सारो। टेस्ट पर ॾाढो मज़े जो, पर उहो टेक्सचर मूंखे उहो पसंदि न आयो, सफ़ा ईअं लही थी वियो। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मां भाॼी एॾी कटे कोन पई सघां। अॼु बि ख़बर न आहे छा पचाईंदमि, या त उहो ई बोड़ हूंदो अञा बचियल। एतिरो थी वेंदो जो मां ऐं सुराण खाई सघूं। वरी कल्ह खां सुराणे स्कूल खां आई आहे त उनखे हल्को हल्को बुखार, गलो ख़राबु, जेको बि असां घर में करे सघंदा आहियूं उहो कयोसीं। अॼु बि दवाऊं खाई स्कूल हली वई आहे। सो बसि अलाह पंहिंजी पनाह में रखे, असां ॿिन्हिनि ते अलाए छा आहे। सो अलाह रहम कंदो। बहरहाल ज़िंदगी जेसिताईं आहे त इहो थींदो रहंदो आहे न, सनो थुलो कुझु न कुझु पियो हलंदो आहे। सो हलूं था हाणे सिलाई जे कॉर्नर में। पूरा 10 थिया आहिनि ऐं ज़हरा वञी चुकी आहे कमु करे। ज़हरा जे अचण खां पहिरियों मां हीअ शर्ट पई सिबां जेका 80% सिबजी वई हुई। सो हिन जो 20% कंप्लीट करे वरी पोइ तव्हां सां शेयर कयां थी। माशाल्लाह शर्ट कंप्लीट थी वई ऐं हीअ लेस मूं वटि ऑलरेडी हुई, त हिन सां गॾु सुठी पई लॻे, तंहिंजे करे मां हिन ते हणी छॾी आहे। ऐं उनखां सवाइ हिन जे लाइ जेके घर जा कपिड़ा हुआ उन जे लाइ स्पेशली मां कंहिंजी बि लेस न वरिती आहे। हीअ इतफ़ाक़ सां हिन सां मैच पई थिए त मूं चयो भला इहा बि लॻी वञे। बसि अॼु जी एतिरी सिलाई थी कयां, वधीक न। शलवार सुभाणे सिबंदमि अवल ख़ैर। ऐं बोड़ एतिरो पियो आहे जो मां ऐं सुराण मंझंदि जो गुज़ारो करे वठंदासीं, न त मुंहिंजे लाइ लसी मानी ज़िंदाबाद। मां पाण खे घणे कंहिं ख़फ़े में नथी विझणु चाहियां ऐं हाणे कंटिन्यू मां कंदमि रेस्ट। मंझंदि जो पूरो 1:30 थियो आहे, इलाही सारो आरामु कयमि। ऐं हाणे अची मां अटो ॻोहियो आहे। अटो वेंदो हाणे फ्रिज में। अटे जो थां बि धोई छॾियमि। मुंहिंजी आदत आहे मोस्टली त मां अक्सर थां धोईंदी वेंदी आहियां, ख़ासि तौर ते अहिड़ा जिन में का सणभ या चिकनाई न हुजे। सो अटे जो थां त साफ़ु सुथिरो ई हूंदो आहे, त उहो बि मां हिते धोई विधो आहे। हाणे मां सोचां थी त नमाज़ पढ़ी छॾियां ऐं पोइ अची मानी पचाईंदमि इंशाअल्लाह। लस्सी तयारु आहे मुंहिंजी। नमाज़ खां पोइ मां अची कमु शुरू कयो आहे ऐं मानी पचे थी।
बोर्ड गरम थी वियो आहे माशाल्लाह। सुराण जी मानी तए में आहे, मुंहिंजी मानी हथ में आहे। सो लंच जी तयारी आहे ऐं 2:15 थिया आहिनि हिन महिल। सुराण बि पंध में हूंदी, ॼाण पहुती। 4:30 थिया आहिनि ऐं मां सुम्ही न आहियां, छो त सुबुह बि मां काफ़ी देरि आराम कयो हो। तंहिंजे करे हाणे मां अची वई आहियां पंहिंजी सिलाई जी कॉर्नर में ऐं इरादो इहो ई आहे त हीअ सलवार सिबी पूरी कंदमि इंशाअल्लाह। माशाअल्लाह पाणी बि ॾेई वरितो प्लांट्स खे ऐं कुझु प्लांट्स खे जेको आहे मां थोरो शावर बि कयो मथां। सभिनी खे न, हिन पासे वारनि सभिनी खे कयो आहे, बाक़ी जेके शेड में पिया आहिनि उन्हनि खे न कयो आहे। अलाह शुक्र आहे त इहो बि कमु थी वियो, छो त जेसिताईं मां हिननि खे पाणी न ॾींदी आहियां न, पोइ मूंखे टेंशन हूंदो आहे त वीचारा अलाए मुरझाइजी न वञनि, सुकी न वञनि, सड़ी न वञनि, बसि इहो ई हूंदो आहे हर वक़्तु। सो अल्हम्दुलिल्लाह जॾहिं इहो करे वठंदी आहियां मां त पोइ रिलैक्स थींदी आहियां। सो माशाअल्लाह हाणे मां रिलैक्स थी वियमि। हाणे ॾिसां त रात जी मानी लाइ मां छा थी पचायां। 5:15 थिया आहिनि, हर तरफ़ खां अज़ाननि जा आवाज़ अचनि था, 3 पहिरीं जी अज़ान। ऐं मां पंहिंजो हीअ 80% शलवार सिबी छॾी आहे। हिन जो बेल्ट रहियल आहे, या बेल्ट पवंदसि ऐं इलास्टिक पवंदसि, पर इहो मां अॼु कमु कयो आहे ख़तमु। ऐं निमाज़ पढ़ंदमि हाणे, ऐं निमाज़ पढ़ण खां पोइ मां इंशाअल्लाह कुंडियुनि खे वञी पाणी ॾींदसि। रात जी मानी जो कुझु न सोचियो आहे, मंझंदि जो त जेको बि पयल हुयो खाई पी जान छॾाईसीं। राति जो ॾिसूं था छा थो थिए। फ़िलहालु निमाज़ जी तयारी ऐं हुन खां पोइ प्लांट्स खे पाणी। सांझे जी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं निमाज़ खां पहिरीं मां बार बार चिकन वारे ॾे कॉल कई त इहो चिकन ॾेई वञे घर ते, पर उहो खणी न पियो, अलाए छो। तंहिंजे करे उहो चिकन त न अची सघियो मुंहिंजी मर्ज़ी त मां चिकन कढ़ाई पचायां हा। पोइ असां बहरहाल खाधो ॿाहिरां ऑडर कयोसीं, चिकन कढ़ाई ऐं मानी। बसि मूं चयो हाणे भला कुझु बि नथा पचायूं घर में। सो व्लॉग जी स्टार्टिंग बि अॼु हिन सीन खां, हिन व्यू खां थी, ऐं एंडिंग बि हिते ई थी थिए। तव्हांखे मां मोकिलायां थी अॼु जे हिन व्लॉग मां। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि जो आबाद जो। इंशाअल्लाह असां सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं इंशाअल्लाह। सुभाणे ताईं मोकिलायूं था मुंहिंजी तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। अल्लाह वाहे।